प्यारा भाउरो ऐं भेनरूं, मां सिंधी संगत जे बांदीकारनि खे शाबाश थो ॾियां, वाधायूं थो ॾियां त हेॾे सिंधी साहित्य ऐं तालीम ते वीचार गोष्ठी जो आयोजन कयो आहे ऐं ख़ासि करे भेण आशा खे उहो पंहिंजो क़ीमती समय कढी करे हिकु हिकु शहर में हिकु हिकु सिंधी स्कूल में वञी करे सिंधी सब्जेक्ट कीअं थो पाढ़ियो वञे उनजे लाइ इवेल्यूएशन करे उनखे मार्गदर्शन थी करे, न सिर्फ़ु मार्गदर्शन थी करे उनखे सभु सहूलियतूं मैसर थी कराए इंक्लूडिंग टीचर्स ऐं मटीरियल प्लस रेगुलर मॉनिटरिंग कंदी आहे। ऐं न सिर्फ़ु एतिरो, न सिर्फ़ु गुजरात में पर भेण आशा गुजरात खां ॿाहिरि जिते बि सिंधी पॉकेट्स आहिनि, सिंधी स्कूल आहिनि, ॻोल्हे करे उते पहुचंदी आहे। उहो त करे ई करे थी, पर दिल्ली हाईकोर्ट जा बि दर खटखटाया अथई, पॉलिटिकल लेवल ते, लीगल लेवल ते, रूट लेवल ते एॾो कमु थी करे पई त मां हुनखे चवंदो आहियां आशा तूं पूजनीय आहे, मां तुंहिंजे अॻियां सीस थो निभायां। असां सभिनी खे आशा भेण जे नक्शे क़दम ते हलणु खपे। भेण थी करे एॾी कोशिशि थी करे पई ऐं सच पच में वरी मां हुनखे चवंदो आहियां आशा तोखे शाबाश आहे, तूं एॾो करे थी पई, भॻवानु तोखे वॾी उमिरि ॾींदो, असांजी उमिरि बि तोखे लॻंदी त तूं अॻिते कार्य कंदी रहंदीअ, नई टोईअ खे तूं हिमथाईंदीअ त भई तूं एॾो कमु कर। तो मातृभाषा जो केतिरो इम्पोर्टेंस आहे, मातृभाषा जो एतिरो इम्पोर्टेंस आहे जेतिरो माउ जे दर्जे जो इम्पोर्टेंस थींदो आहे। पाण भले अंग्रेजी ॿोली सिखूं, लिंग्विस्टिक भाषाऊं सिखूं, उहे रोज़गार जे वसीले जे लाइ, ऑक्यूपेशन जे लाइ ज़रूरी आहे, पर जीअं डॉक्टर जेठे लालवानी साहिब चयो, पंहिंजे सभ्यता खे सुञाणण लाइ, पंहिंजी सभ्यता जूं जेके रूट्स ऐं जड़ूं आहिनि उनखे पहचान जे लाइ, जेको साहित्य जो भंडार आहे, खज़ानो आहे, पंहिंजा जेके सिंधी संत थी चुका आहिनि, महाअनुभवी थी चुका आहिनि, उनखे सुञाणण जे लाइ सिंधी भाषा जो ज्ञान तमामु ज़रूरी आहे, अनअवॉइडेबल आहे। पेशे जे लाइ भले तव्हां काई बि भाषा सिखो, पर मातृभाषा खे न विसारणो आहे। मातृभाषा खे विसारियो माना सम्झो तव्हां पंहिंजे माउ खे था विसारियो पिया। त ॿियूं भाषाऊं भले सिखो, लिंग्विस्टिक भाषाऊं सिखो, पर मातृभाषा खे त पहिरीं इम्पोर्टेंस ॾियणो ई आहे ऐं उन में वॾो रोल आहे पहिरीं घर में पेरेंट्स जो, उनखां पोइ टीचर जो, उनखां पोइ समाज में जेके पंहिंजा चङा माण्हू आहिनि उनखे हिमथाइणु खपे। जेकॾहिं पाण पंहिंजे भाषा जो वीचार नथा कयूं त असां नई पीढ़ीअ सां अन्याय था कयूं, उन सां अनड़ था कयूं, उन्हनि खे वांझायूं था। पंहिंजे महान सभ्यता जेका मोने जी सभ्यता आहे, जेको ज्ञान जो भंडार आहे, जेके पुस्तक आहिनि, जेके असांजा संत महात्मा, उनखां असां वांझायूं था, असां उन्हनि सां अनड़ था कयूं। इन करे भविष्य खे ध्यान में रखी करे नई पीढ़ीअ में पंहिंजे सिंधी सभ्यता जी रोशनी ऐं ज्ञान विझण लाइ असांजो फ़र्ज़ु आहे त भई सिंधी भाषा जो प्रचार कयूं। जेके वॾा बुज़ुर्ग वेठा आहिनि खे ख़बर हूंदी 1843 खां वठी 1947 में अंग्रेजनि जे राज में जॾहिं आज़ादी न हुई, उन टाइम ते सिंध में ख़ासि करे हैदराबाद में ऐं साहित्य में सिंधी क्वालिटी इंस्टीट्यूट्स हुयूं, जेकी क्वालिटी इंस्टीट्यूट लेखी वई हूंदियूं कंपेयर टू दी ऑल अदर इंस्टीट्यूट। अंग्रेजनि जे राज में जॾहिं आज़ादी न हुई, आज़ादी खां पोइ भारत में आज़ाद देश में पंहिंजे जोड़जक में सरकार पाण खे हक़ ॾिना आहिनि टू प्रमोट अवर लैंग्वेज एंड कल्चर, उनजे लाइ हक़ मिलिया पाण खे। ऐं उन पॉलिसीअ तहत बि स्टेट गवर्नमेंट पाण खे सिंधी स्कूलनि खे लिंग्विस्टिक माइनॉरिटीअ जो स्टेटस ॾिनो आहे। लिंग्विस्टिक माइनॉरिटी जो स्टेटस आहे, उनजी कंडीशन आहे भई तव्हांखे पंहिंजी सिंधी भाषा त पढ़णी आहे, उनजे सभ्यता जो बि प्रचार करणो आहे। पर आलास मूंखे अजब लॻंदो आहे जेके सिंधी लिंग्विस्टिक माइनॉरिटी इंस्टीट्यूट आहिनि, उनखे जेके कंडीशंस ऑफ ग्रांट ऑफ रिकॉग्निशन दे हैव फॉरगॉटन इट। त न सिर्फ़ु असांजी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पर लीगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त पंहिंजे स्कूलनि में सिंधी पढ़ायूं। सरकार नई एजुकेशन पॉलिसी में जीअं जेठे लालवानी साहब ॿुधायो 5 दर्जे ताईं, घटि में घटि 5 दर्जे ताईं, ये न सिर्फ़ु घटि में घटि 5 दर्जे ताईं सिंधी भाषा पढ़ाइणु तमामु कंपल्सरी आहे।
त कंपोज़न खे न ॾिसूं, पाण खे मोरलिटीअ खे पंहिंजे अंदर में झांके ॾिसूं त पाण खे सिंधी भाषा माउ जी भाषा पढ़ाइणी आहे, माना पढ़ाइणी आहे, हुनजो कोई ऑप्शन आहे ई कोन। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं 70s में, तॾहिं सिर्फ़ु किताब हूंदा, सोशल मीडिया हूंदो ई कोन हुयो, न टीवी बि न हूंदी। अॼु पाण खे वधीक सहूलियतूं मुयसरु आहिनि। सोशल मीडिया आहे, जीअं भेण हाणे ॾेखारी, सिंधी तव्हांखे पढ़ण जे लाइ, सिंधी ॻाल्हाइण जे लाइ, लिखण जे लाइ एप्स आहिनि, सिंधी फिल्मूं आहिनि। उन टाइम ते कुझु बि न हूंदो, तॾहिं बि पढ़ंदा हुआसीं। पंहिंजे पाकिस्तान मां जेके सिंधी आया, उनखे सेटल थियण जी तकलीफ़ हुई, पढ़ियल न हुया, वॾियूं फैमिलियूं हुयूं, उन्हनि खां पोइ बि असां उनखे जेके उन्हनि असांखे जेके सिंधी संस्थाऊं स्कूल खोले ॾिना, अॼु असां सभु रिसोर्सिस हूंदे, पैसो हूंदे, पढ़ियल करे चवाईंदे उहे वॾनि जूं अमानतूं संभाले न सघिया आहियूं। उहा असांजे कुझु लाइ शर्म जी ॻाल्हि आहे, ॾाढी शर्म जी ॻाल्हि आहे। ऐं उन टाइम ते ख़ाली लिमिटेड किताब ई हूंदा, हाणे हेतिरा एप्स आहिनि। सिंधी फिल्म लॻंदी हुई त माण्हू सिंधी फिल्म ॾिसण लाइ रिक्शा में रूपाली सिनेमा में सिंधूअ जे किनारे ते वेंदा हुआ। उहा तॾहिं गोल्डन जुबली थींदी हुई। हाणे तव्हांखे मुफ़्त में घर वेठे टीवीअ में सिंधी फिल्मूं ॾिसंदा, त एॾियूं सहूलियतूं हूंदे बि, पैसो हूंदे बि असां पाण खे फॉरवर्ड था सम्झूं पिया, सक्षम था सम्झूं, पर पंहिंजी मातृभाषा जी रक्षा न करे छॾिया आहियूं। उहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए पई त असांजे स्कूल में असां पहिरें दर्जे खां वठी 9हें दर्जे ताईं सिंधी कंपलसरी पढ़ाईंदा आहियूं। सिंधी पोइट्री कॉम्पिटिशन में तव्हांखे अजब लॻंदो त हिकिड़ो जेको नॉन सिंधी छोकिरो हुयो, हुन पार्टिसिपेट करे इनाम खटे। कोशिशि करणी आहे हिनखे स्टेटस सिंबल न ठाहिणो पए, सिंधी पढ़ाईंदासीं त असांजे स्कूल जो दर्जो वठंदो, बिल्कुलु न। इहा ॾाढी ग़लति फहमी आहे। तव्हांजे स्कूल जो दर्जो ऊचो थींदो। अॼु असांजो स्कूल टॉप ते आहे ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी त साधू वासवाणी स्कूल जो जेको इंफ्रास्ट्रक्चर ॾिसंदो, या जेका साइज़ ॾिसंदो, या जेके फैसिलिटी ॾिसंदो, उन जेके फ़ी जो स्टैंडर्ड बेकार में बेकार स्कूल जो हिते हले थो पियो, उन खां तमामु घटि आहे। पर असांजे फ़ी जो स्टैंडर्ड जेको फ़ी रेगुलेशन कमिटीअ जेको बेसिक स्टेप आहे, थ्रेश होल्ड आहे 15,000 कॉमर्स लाइ, असां उन खां बि घटि फ़ी वठंदा आहियूं, 13,500। उहा संतनि जी देन आहे, मैनेजमेंट जी सिंसियरी आहे ऐं कमिटमेंट आहे। त असां सभिनी जी एजुकेशन संस्थाउनि जी, सभिनी जेके समाज जा चङा माण्हू आहिनि, हर कंहिं जी जवाबदारी आहे त सिंधी भाषा खे पाण प्रोत्साहन ॾियूं, सिंधी सभ्यता खे प्रोत्साहन ॾियूं। हेॾी वॾी महान सभ्यता, झूने में झूनी मोहने घड़ी सभ्यता, असांखे फ़ख़ुरु हुजणु खपे असां सिंधी। त असांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी माउ जे दर्जे जेका मातृभाषा आहे उनजी इज़त कयूं, ऐं भेण जेका आशा आहे उनखे सपोर्ट कयूं, ऐं इन जे रोल मॉडल ते हलूं। वरी बि मां तव्हांखे हथ जोड़े प्रणाम थो कयां। तव्हां हेॾी कोशिशि था कयो पिया, तव्हांखे शाबाश आहे, ईश्वर तव्हांखे वरी नेकी ॾींदो। तव्हां मां लेसन वठी करे सिंधी भाषा खे संभालींदा, हिते प्रोत्साहन ॾींदा। धन्यवाद। पहिरें दर्जे खां सिंधी नर्सरी KG खां कान पाढ़ींदा, पर असां जॾहिं हुननि खे वेनिती कईसीं त असांजे ॿारनि खे तव्हां पंहिंजे नंढे सिंधी पाढ़ियो। ऐं पहिरीं शायदि 7 दर्जे ताईं सिंधी पाढ़ी वेंदी हुई, पोइ हाणे हिननि वधाए करे 9 दर्जे ताईं कई आहे, ऐं हाणे पहिरें दर्जे खां वठी सिंधी पाढ़ी थी वञे। वरी मार्क्स बि जोड़ियूं थियूं वञनि इम्तिहाननि में, हिन जे लाइ ॿार पढ़नि बि था, माइट बि हुन ते ध्यानु ॾियनि था। असीं सचमुच शुक्रगुज़ार आहियूं। असीं हिन स्कूल जो नालो पंहिंजे हर हंधि चवंदा आहियूं त ॾुखियो कोन्हे, सिंधी सेखारणु हरू भरू ॾुखियो कोन्हे। ॿारनि खे शुरूआति कयो जूनियर सीनियर KG खां। त तव्हां बि सभु टीचर्स जेके आहियो, इन हिसाब सां ॿारनि खे कीअं हैंडल कजे, उन्हनि सां कीअं ॻाल्हाइजे, उन्हनि जो कीअं क्लास वठिजे, महिरबानी करे पाण बि सिखो, ॿियनि खे बि ॿुधायो। जय झूलेलाल।